खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ ढिलियार में दर्स राजड़ ऐं शर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अयूब दर्स, मोहम्मद उस्मान, दीन मोहम्मद राजड़, महबूब अली शर शामिल। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खिपरो मुंतक़िल कयो वियो, जिते उन्हनि खे तिबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। नमाज पढ़ी आए सांझी नमाज कटी आए छोको असां टाइण जी कोशिशि कई। हुनजा अमराज थी इनखे खणी अस्पताल रहण ते पंहिंजे दुकान ते वेठासूं। पोइ जी हुननि जा माण्हू आया धकण असांखे चालू थी हलिया पंहिंजी दुकान ते भाउ पाड़ी भाउ मूंखे शुरू छा करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।